नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त इकरा ऐं सिंध यूनिवर्सिटी जे टेस्ट पास कंदड़ उस्तादनि जो सिंध असेंबली ॾांहुं मार्च धरणो चक्रियूं, केतिरा ई उस्ताद गिरफ़्तार। उस्तादनि जो असेंबली आॾो धरणो पुलिस जी वॾी नफ़री पहुतल। मुज़ाहिरीन खे छेड़ो-छेड़ करण लाइ वाटर कैनन जो इस्तेमालु कयो वियो आहे। असांखे पको कयो, न त ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन मरी पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुलु हरेश, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सो कराची में इकरा ऐं सिंध यूनिवर्सिटीअ जे टेस्ट पास कंदड़ जेके उस्ताद आहिनि उन्हनि पारां जेको सो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज जेको सो हलंदड़ आहे। अॼु जेको सो चीफ सेक्रेटरी वटि जेको सो ॻाल्हाइण लाइ पहुतो हुजे, संदन मुतालबनि जी मञता लाइ जेको सो साणनि छह हफ़्तनि जो जेको सो टाइम घुरियो, जंहिंखां पोइ जेको सो उस्तादनि इन 6 हफ़्ता ॾियण खां जेको सो वक़्तु ॾियण खां मुकमिल तौरु जेको सो इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ उस्तादनि जेको सो सिंध असेंबली ॾांहुं मार्च कयो ऐं सिंध असेंबलीअ जे मुख्य गेट आॾो जेको सो धरणो वियो। ऐं जंहिंखां पोइ जेको सो पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे सिंध असेंबलीअ जे गेट ॿाहिरां पहुची वई। जंहिं दौरान जेके उस्ताद हुया उन्हनि खे छेड़छाड़ करण लाइ पुलिस वाटर कैनन जो इस्तेमालु करण समेत जेको सो आहे मथां लठबाज़ी पिणु कई आहे। जेके पुलिस जे लठबाज़ी में केतिरा ई जेके उस्ताद आहिनि उहे ज़ख़्मी पिणु थी पिया आहिनि। जॾहिं त जेको सो आहे वाटर कैनन जे इस्तेमालु सबबि सीअ सबबि केतिरा जेके उस्ताद आहिनि उहे पिणु बेहोश पिणु थी विया आहिनि। जॾहिं त केतिरनि ई उस्तादनि खे पुलिस जेको सो गिरफ़्तार करे वरितो आहे। पर उस्तादनि जो चवणु आहे त जेको सो आहे जेसिताईं संदन जेको सो जाइज़ मुतालबा जेको सो नथा मञिया वञनि ऐं जेको सो साणनि जेको सो ॻाल्हियूं करे जेके संदन मसइला आहिनि उहे हल नथा कया वञनि, तेसिताईं जेको सो संदन एहतजाज जारी रहंदो। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।